जेकॾहिं तव्हां राति जो बल्ब ॿारे सुम्हंदा आहियो त ख़बरदार थी वञो। जेकॾहिं अव्हां कमरे में निंड करण वक़्तु डप सबबि बल्ब ॿारे सुम्हो था त ॼाणे वठो इहा आदत ख़तरनाक साबित थी सघे थी। माहिरनि मूजिबि राति जो रोशनीअ में सुम्हण सां शुगर ऐं दिलि जा मर्ज़ वधी सघनि था। अहिड़ो इंकशाफ़ अमेरिका में थियल हिकु तिबी तहक़ीक़ में साम्हूं आयो आहे। नॉर्थ वेस्टर्न यूनिवर्सिटी जे तहक़ीक़ में साम्हूं आयो आहे त निंड दौरान कमरे में रोशनी दिलि ऐं रॻुनि जे अफ़वालनि खे नुक़सानु पहुचाए थी, जंहिंसां सुबुह जो इंसुलिन जी मुज़ाहमत वधी थी वञे। तहक़ीक़ मूजिबि अहिड़नि माण्हुनि में ग्लूकोज़ कार्डियोवैस्कुलर रेगुलेशन ऊंदहि में सुम्हण वारनि जे पेट में ख़राबु हूंदी आहे। मुहक़क़नि ॿुधायो त असां दरियाफ़्त कयो आहे त रोशनी बि पाण मुरादो एसाबी निज़ाम जूं सरगर्मियूं वधाए थी, जंहिंसां दिलि जी धड़कन जी रफ़्तार वधी थी वञे, जॾहिं त इंसुलिन जी हिसासियत घटिजी थी वञे। 10 जे ग्रुप में विरहायल 20 माण्हुनि ते तहक़ीक़ कई वई। नतीजनि मां इशारो मिलियो त जिस्म में निंड में मदद ॾींदड़ हार्मोन मेलाटोनिन जी सतह ॿिन्ही ग्रुपनि में मिलंदड़ जुलंदड़ हुई, पर जिन माण्हुनि राति रोशनीअ में गुज़ारी हुई इन्हनि में सुबुह जो इंसुलिन जी मुज़ाहमत वधी वई हुई ऐं दिलि जी धड़कन में पिणु वाधि नज़र आई। मुहक़क़नि ॿुधायो त जीअं त असां सिहतमंद ग्रुप ते 2 रातियुनि लाइ तहक़ीक़ कई त असां इहो चवण खां क़ासिर आहियूं त तिबी हवाले सां इहो कंहिं हद ताईं अहम आहे, पर इंसुलिन में तब्दीली हिकु अहम जिस्मानी तब्दीली आहे जेका शुगर जे ख़तरे में तब्दील थी सघे थी। अहिड़ा सबूत अॻु खां मौजूदु आहिनि त ॾींहं जी रोशनीअ में धड़कन जी रफ़्तार वधी वञे थी, जंहिं मां जिस्म सॼे ॾींहं जे चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ तयारु हूंदो आहे। मुहक़क़नि जो चवणु हो त असांजे नतीजनि मां इशारो मिले थो त अहिड़ा ई असर राति जे निंड जे दौरान रोशनी सां पवनि था। ख़्यालु रहे त इंसुलिन जी मुज़ाहमत सुधारण जी ज़रूरत इन वक़्तु पवंदी आहे जॾहिं असांजा मसल्स, चर्बी ऐं जिगर में ख़लियूं इंसुलिन ते सही रद्द-ए-अमल ज़ाहिर न करे सघनि ऐं रत में मौजूदु ग्लूकोज़ तवानाई लाइ इस्तेमालु न करे सघनि। ईअं थियण ते इंसुलिन वधीक ठहे थी, जंहिंसां वक़्त सां गॾु ब्लड शुगर जी सतह वधे थी। मुहक़क़नि जो चवणु हो त ख़तरनि खां बचण लाइ निंड दौरान रोशनी बंदि रखो।